रखजो कि भगवान जी कृपा जे बिना कोई भगवान के सुनाने भी नथो सके। चओ हरे राम। असां सब जेकी यात्रा ते निकता आहियूं भगवान के पहचान जे लाइ त निकता आहियूं, भगवान के ॻोल्हण जे लाइ निकता आहियूं। त इन यात्रा में भी जॾहिं वो भगवान कृपा कंदो तॾहिं उनखे समझी सघंदासीं, तॾहिं उन जे बारे विचार करे सघंदासीं, न त पोइ संभव ना आहे भाई। चओ हरे राम। नामदेव महाराज 77 बार भगवान जा दर्शन कया हुया साक्षात, जेके कथाउनि में लिखियल आहिनि। उनजे अलावा भी कई बार उन्हनि दर्शन कया, कई बार हलंदे फिरंदे। केॾीमहिल भगवान खे उन्हनि प्रेत जे रूप में प्रेत जे रूप में प्रकट करे वतो, केॾीमहिल भगवान के कुते में भी निहारे वतो तो भगवान प्रकट थी विया नामदेव महाराज जे लाइ। उहे नामदेव महाराज भगवान उन्हनि खे चवनि था, नामदेव तूं त हाणे सुञाणे तो वठे भाई मूंखे जाते काथे जहिड़े भी रूप में। त नामदेव महाराज चवनि था, हा प्रभु मूंखां लिकी थोड़ी सघंदव। इहो नंढो सो हिकिड़ो वीचार, अहंकार न चइजे, वीचार अची वियो नामदेव महाराज जे कि हा मां त भगवान के हर रूप में सुञाणे तो वठां, मां त भगवान के पहचाने तो वठां। हिकु ॾींहं जी ॻाल्हि, नदी किनारे नामदेव महाराज वेठा भजन पिया कनि, ध्यान में हुया भगवान जे। अचानक हिकिड़ा पति पत्नी उते अची पहुता। उन्हनि जे हथनि में हथियार हुया, है न, हथियार हुया ॾाढा खतरनाक। त नामदेव महाराज जी अखि खुली, ॾिठऊं, ध्यान थोड़ो हटियो भगवान जे भजन मां। त हे केर आहिनि भाई, तव्हां केर आहियो? तॾहिं उन्हनि चयो असां राहगीर आहियूं भाई, नगर में नया आया आहियूं। जेकी धर्म घर वारी हुई वो पंहिंजे पति खे चवण लगी, स्वामी सुबुह खां बुख लगी आ, कुछ खाधो पीतो ना आहे, हे ॾाढो ताजो ताजो शिकार मिली वियो। चओ हरे राम। इनखे तुरंत कटियो। केर थी चए? घर वारी पतिअ खे, हे जेको बढ़िया संत वेश में वेठो आहे इनखे तुरंत कटियो त भोजन थे, असांजो सुबुह खां कुछ खाधो ना आहे। पति चवण लॻो, हा हा प्रिय भी, तुरंत तुरंत इनखे मां चङी तरह ॿुधायां थो, अॼु हिनजो ई भोजन कंदासीं। नामदेव महाराज ॿुधी घबराइजी विया। वो धोती पकड़ियऊं, कुर्तो संभालियऊं, उतां डुक पातऊं ऐं पोइतो पति पत्नी। नामदेव महाराज एड़ो जबरदस्त डुकिया, एड़ो जबरदस्त डुकिया, सिधो भगवान विठल जे मंदिर दरवाजो अंदरां बंदि करे छॾियो। लंबी लंबी सांस वतऊं ऐं हाफींदे हाफींदे भगवान जे साम्हूं आया, हथ जोड़े चवण लॻा, भगवान तूं मूंखे बचाए वतो, प्रभु रक्षा कई। तॾहिं भगवान उन्हनि सां साक्षात ॻाल्हाईंदा। भगवान आवाज़ ॾिनी, छो भाई नामदेव छा थियो? एॾो हाफे तो पियो, छा थी वियो? चई प्रभु तव्हांजी कृपा, अॼु तव्हां बचाए वतो, न त अॼु त मुंहिंजो भोजन ठही वञे हा, मूंखे मारे छॾंदा, कटे खाई वञनि न भई जेके लाइ किथां आया पति पत्नी। भगवान मुस्कुराइण लॻा, चई छो पहचाने न सघे भाई? चई मतलब? चई ॿियो कोई न, मां लक्ष्मी जी आयासीं। भगवान था चवनि, प्रभु तव्हां हुयो? हा हा मां ई तो हुयुमि भाई, ॿियो केरु हूंदो? जॾहिं तूं प्रेत मां मूंखे प्रकट तो करे सघे, कुते मां भी मूंखे प्रकट कयो अथई, त पोइ उन्हनि में ॿियो कोई कीअं थींदो? मां ई तो हुयुमि भाई, तूं मूंखे पहचाने न सघे? नामदेव महाराज रोअण लॻा, वरी मुस्कुराइण लॻा, अकेली करे चवनि था, बस प्रभु मां सम्झी वियुमि कि तव्हांजे कृपा जे बिना त तव्हांखे कोई सुञाणे भी नथो सघे। चओ हरे राम। जेकी तव्हां कृपा कंदव, जेकी तव्हां चाहींदव कि तव्हांखे सुञाणे सघे, उहो ई तव्हांखे पहचाने सघंदो, बाक़ी त कंहिंजी ताक़त ई कोन्हे। नामदेव महाराज जन 77 बार भगवान जो दर्शन कयो आहे, पर उहे भी भगवान खे सुञाणे न सघिया। चओ हरे राम। तॾहिं जेको थोड़ो इहो वीचार हले पियो मन में कि मां भगवान खे सुञाणे वियो आहियां, भगवान उहो अहंकार भी दूर कयो कि पुट मुंहिंजी कृपा आहे, मां चाहियां तो तॾहिं तूं मूंखे पहचाने तो सघे। चओ जय श्री कृष्ण गोविंद। उन्हनि जी कृपा जे बिना त कुछ संभव ना आहे, कुछ भी संभव ना आहे। सभु उन्हनि जी कृपा सां ई थी रहियो आहे, उन्हनि जी दया सां ई थी रहियो आहे, ऐं अॻिते भी उन्हनि जी कृपा सां थींदो। चओ हरे राम।